बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अबू तलक रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त हिकु दफ़े हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु वटि को शख़्स आयो। उन अर्ज़ कयो, हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु, तव्हांजे घर खे बाहि लॻी वई आहे। पाण फरमायूं त ईअं थी नथो सघे। कुझु देर गुज़रण खां बाद में वरी ॿियो शख़्स आयो। उन बि इहो ई अर्ज़ु कयो, ऐं हज़रत अबू दरदा, तव्हांजे घर खे बाहि लॻी वई आहे। पाण फरमायूं त ईअं थी नथो सघे। वरी कुझु देर खां बाद में टियों शख़्स आयो। उन अर्ज़ु कयो, ऐं हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु, तव्हांजे घर खे बाहि लॻी वई आहे। पाण फरमायूं ईअं थी नथो सघे। उन खां बाद में चौथों शख़्स आयो। उन अर्ज़ु कयो, हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु, बाहि जा शोला त तमामु बुलंद हुया, तमामु ज़ोर ऐं शोर सां हुया, पर जॾहिं तव्हांजे घर जे वेझो पहुता त उहे विसामी विया। पाण फरमायूं त मूंखे यकीन हुयो त अल्लाह तबारक व तआला ईअं नथो करे, न कंदो, छो त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ही फरमाईंदे ॿुधो हुयो त जेको बि शख़्स सुबुह जे वक़्त में ही कलमा पढ़ंदो, अल्लाह अंत रब्बी ला इलाहा इल्ला अंत अलैक तवक्कलतु व अंत रब्बुल अर्शिल करीम, माशा अल्लाह कान व मा लम यशा लम यकुम वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम, अअलम अन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर व अन्नल्लाह क़द अहात बिकुल्लि शैइन इल्मा, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन शर्रि नफ्सी व मिन शर्रि कुल्लि दाब्बह अंत आखिज़ बिनासियतिहा इन्न रब्बी अला सिरातिम मुस्तकीम। त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बि शख़्स सुबुह जे वक़्त इहे कलमा पढ़ंदो त उनखे का बि शइ सॼो ॾींहुं नुक़सान नथी पहुचाए सघे।